सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। हैदराबाद में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ पीपुल्स हारी कमेटी पारां ओल्ड कैंपस खां रैली कढी प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते ज़ुल्फ़कार चंड, गुल कमरानी, रशीद अहमद चांडियो, सत्तार खोसू, अली हसन चांडियो, इमाम अली ज़रदारी ऐं ॿियनि पाणी खोट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। बाढे में पाणी जी खोट ऐं गैर मुनसिफ़ाणी विर्छ ख़िलाफ़ पीपी अॻवान एजाज़ लगारी, डॉक्टर मुनीर शेख, अमर बुघियो ऐं फिदा हुसैन फुलपोटो जी अॻवानी में टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चंबड़ में पाणी खोट ख़िलाफ़ सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी तरफ़ां कामरेड इमदाद काज़ी, कामरेड इक़बाल अरबाब रुस्तमानी ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मीरपुर बठोरो में पाणी खोट ख़िलाफ़ अवामी तहरीक सिंधी हारी तहरीक पारां महमूद वाहिद स्टाप खां मीरपुर बठोरो ताईं लॉन्ग मार्च कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरनि दौरान अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पाणी जी खोट सबबि लखे एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे, आबादगारी हारी कंगाल थी विया आहिनि। हुननि जो त सिंध मां पाणी जी हथरादू खोट ख़तम करे आबादकारनि जो मुआइशी क़त्ल बंदि कयो वञे।